अस्सलाम वालेकुम। अॼु असां सिंधी पंजो किताब जेको आहे उन ते डिस्कस कंदासीं। उन जा जेके सबक़ आहिनि उन्हनि जूं सिंफ़ूं असां बयानु कंदासीं। त सभ खां पहिरीं सबक़ पहिरियों आहे जेॾो तुंहिंजो नाम। इहो हिकिड़ो हमद आहे, पर इन जो जेकी बनावट आहे, फ़नी बनावट आहे, साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसीं पन ॿोड़ी पाताल में पढ़ण तारीं तूं जेकर अची मूं त मेजा ई मान रहा। हाणे जो जेको फॉर्मेट आहे उहो बेत वारो आहे। मिसाल जी ॻाल्हि तव्हांजे कल्ह इम्तिहान में पेपर में अगरि इहो हिकिड़ो बेत अची वञे टिनि लाइनुनि जो त उहो दोहे सोठ जो मेलाप आहे ऐं असां उनखे बेत टिक कंदासीं बजाए जे हमद। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ सबक़ु ॿियो आहे पोरे जी अहमियत। सबक़ु ॿियो आहे पोरे जी अहमियत। हिन जी सिंफ़ कहिड़ी आहे? हिन जी सिंफ़ मज़मून आहे। अगरि हिन मां को पोर्शन अची थो वञे, हिन मां को इबारत ॾेई त तव्हांखे ॾियनि त पोइ इहा हिकिड़ो जेको आहे सो मज़मून आहे। सबक़ु टियों असांजो आहे नात। हाणे नात जो जेको फॉर्मेट हिते हिननि इस्तेमालु कयो आहे, मथां त नात लिखियलु आहे, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन में ॻाल्हि अची थी त उन में असां जेको आहे सो हुनखे नात चवंदा आहियूं, जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कयल हुजे। ठीकु आहे बाबा। पर हिन जो जेको सिंफ़ आहे उहा सिंफ़ गज़ल आहे। ठीकु आहे बाबा। छाकाणि त हिन जी हर सिट जी हर बंद जेको आहे पाण में जेकी हर बंद जी ॿी सिट जेकी आहे, ॿी मिसरा जेकी आहे, उहो पहिरें बंद सां हम काफ़िया वारा आहे। तंहिं करे हीअ हिकु गज़ल जे फॉर्मेट में लिखियलु आहे। ठीकु आहे। सबक़ु टियों गज़ल जे फॉर्मेट में लिखियलु आहे। उन खां पोइ असां अचूं था सबक़ु चोथें जे बारे में। सबक़ु चोथों हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु। कंहिं शख़्स जे बारे में लिखियलु आहे त असां हिनखे सवाने उमिरी चवंदा आहियूं। कंहिं शख़्स जे बारे में लिखियलु आहे त असां हुनखे सवाने उमिरी चवंदा आहियूं। अचो त अॻिते हलूं था आकाश मंडल। सबक़ु पंजो। हाणे सबक़ु पंजो छा आहे? आकाश मंडल। इहो हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु छहों थो अची वञे हलो सब्ज़ परचम उॾारे हलो। ठीकु आहे बाबा। हाणे हिन जो फॉर्मेट जेको आहे इहो गज़ल जो फॉर्मेट आहे, पर इहो हिकिड़ो नज़म आहे। इहो हिकिड़ो नज़म आहे जंहिंखे असां नज़म ट्रिक कंदासीं। असां गज़ल जो फॉर्मेट आहे, गज़ल बि थी सघे थो ऐं हीअ नज़म बि थी सघे थो, पर इहो मुकमल अगरि ॾियनि तव्हांखे त उहो नज़म थींदो। अगरि हिन मां कुझु बेत खणी करे कुझु बंद खणी करे ॾियनि था त पोइ उहो गज़ल थी वेंदो। गज़ल जी बनावट छा हूंदी आहे? उनजो हर जेको ॿियो बंद हूंदो आहे, हर बंद जी ॿी मिसरा जेकी हूंदी आहे उहा पहिरें बंद सां हम काफ़िया हूंदी आहे। सबक़ु सतों आहे सूफ़ी शाह इनायत शहीद जो मेलो। हाणे मेले जॾहिं असां हिन में सिर्फ़ु सूफ़ी शाह इनायत शहीद जी ॻाल्हि कयूं आहे त उहो हिकिड़ो थी वञे सवाने उमिरी, पर हीउ शाह इनायत जो मेलो आहे, यानी कि हीउ हिकिड़ो मज़मून आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां अॻिते हलूं था। सबक़ु अठों आहे होली। हीउ हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु नओं आहे प्यारा वतन। मोजा वतन प्यारा वतन अखियुनि सदा तारा वतन ए दोस्त दिल वारा वतन हर जाइ खां हाकारा वतन। हाणे इन जो फॉर्मेट जेको हिननि इस्तेमालु कयो आहे उहो गज़ल जो फॉर्मेट इस्तेमालु कयो आहे। ठीकु आहे बाबा। हाणे गज़ल जी जेको पहिरियों बंद हूंदो आहे उनखे छा चयो वेंदो आहे? उनखे मतलबु चयो वेंदो आहे। पहिरें बंद ऐं आख़िरी बंद जे विच में जेके बंद ईंदा आहिनि उनखे मतलबु सानी या मतलबु ज़ेब चयो वेंदो आहे। जंहिंमें आख़िरी बंद जंहिंमें शाइर पंहिंजो तख़ल्लुस या नालो इस्तेमालु कंदो आहे, जीअं हिते लिखियलु आहे मौजा मोहबत जा सलीम आहिनि सवें तोते सलाम। हाणे सलीम ॻाढ़वी जो ही जेको आहे सो गज़ल आहे, त हिते तख़ल्लुस इस्तेमालु कयो त इनखे असां छा चवंदा आहियूं? मक्ता चवंदा आहियूं। इनखे असां मक्ता चवंदा आहियूं, जंहिंमें शाइर जो नालो हूंदो आहे आख़िरी लाइन में। ठीकु आहे बाबा। सबक़ु ॾहों आहे मोहम्मद उस्मान ॾीपलाई। हीउ हिकिड़ो सवानी उमिरी आहे, छाकाणि त असां मोहम्मद उस्मान ॾीपलाई को शख़्स आहे हुनजे बारे में ज़िंदगी में असां ॿुधायूं था, ज़िंदगी जे बारे में ॿुधायूं था। उन खां पोइ अचे थो सबक़ु यारहों मोंज दड़ो। हीउ हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु ॿारहों अचे थो निज़ारा वतन जा। ठीकु आहे बाबा। हाणे हिन जो फॉर्मेट में गज़ल वारो इस्तेमालु कयल आहे, पर असां हिनखे नज़म ट्रिक कंदासीं, छाकाणि त हीउ हिकु नज़म आहे। ठीकु आहे बाबा। हीउ हिकिड़ो नज़म आहे, असां हिनखे नज़म ट्रिक कंदासीं। ठीकु आहे बाबा। छाकाणि त हिन में ऐं फॉर्मेट हिन जो जेको आहे उहो गज़ल वारो फॉर्मेट आहे। हाणे सबक़ु तेरहों आहे उमर मारवी। सबक़ु तेरहों आहे उमर मारवी। हाणे हीअ छा आहे? हिकिड़ी लोक कहाणी आहे। हाणे लोक कहाणी छा हूंदी आहे? हिकिड़ी हूंदी आहे कहाणी, हिकिड़ी हूंदी आहे लोक कहाणी। लोक कहाणी इहा हूंदी आहे जेकी सदरी रवायतुनि जे तहत ठहंदी आहे, यानी कि असां पंहिंजे ॾाॾनि अबनि खां ॿुधंदा था अचूं उहा कहाणी, उहा लोक कहाणी हूंदी आहे। ॿी हूंदी आहे कहाणी। कहाणी छा हूंदी आहे? उहा हूंदी आहे जेकी को राइटर लिखंदो आहे। मिसाल जी ॻाल्हि,
तव्हां कहाणी ॿुधी हूंदी लूल लता जूं कहाणियूं, या मिसाल जी ॻाल्हि आहे तव्हां ख़ासि तौर ते ॿुधो हूंदो अमर जलील जूं कहाणियूं या अफ़साना, ठीकु आहे, छाकाणि त हुनजो राइटर जेको आहे सो आम माण्हू कोन्हे, उहो हिकिड़ो ख़ासि राइटर आहे, उनजे करे उहा कहाणी हूंदी आहे। लोक कहाणी हूंदी जेको जोड़ींदड़ जेको आहे उहो आम इंसानु हूंदो आहे। तव्हां लोक इहा कहाणियूं आम तरह सां आम माण्हुनि खां ई न ॿुधी सघो था, जेके अनपढ़ियल आहिनि उन्हनि खे बि मार्गी जी ख़बर हूंदी आहे कहाणी जी, ठीकु आहे, उहा हिकिड़ी लोक कहाणी आहे। उनखां अॻिते अचूं था, सबक़ु चोॾहों आहे, इहो हिकिड़ो ड्रामो आहे, छाकाणि त ड्रामे में हमेशह तव्हांजा जेके आहिनि सो चवंदा आहिनि डायलॉग्स हूंदा आहिनि, जेके असां मकालमा चवंदा आहियूं, ठीकु आहे बाबा। अॻिते हलो, हाणे हल असां पढ़ूं था सबक़ु 15, अचो त पंहिंजो ॻोठु सुधारियूं, ठीकु आहे बाबा। अचो त पंहिंजो ॿनियूं ॿारहं सभु संभालियूं, पंहिंजा घर ऐं घाट उजारियूं। हाणे छा आहे बाबा, हीउ जेको आहे सो हिकिड़ो नज़म आहे, हिन जो फॉर्मेट नज़म वारो आहे। हलो अॻिते हलूं था, बाबा फरीद शकर, हीउ छा आहे बाबा, हिकिड़ो सवाने उमिरि आहे, सवाने उमिरि आहे, छाकाणि त हुनजी ज़िंदगी जे बारे में असां ॿुधूं था सवाल। हिते हाणे अकुलमंद शहज़ादो, हाणे हिते छा आहे, अकुलमंद शहज़ादो, इहा हिकिड़ी कहाणी आहे, इहा हिकिड़ी कहाणी आहे, ठीकु आहे बाबा। उनखां पोइ अॻिते हलूं था असां, कदम वधाए अॻिते हल, हाणे इहो हिकिड़ो नज़म आहे, हीउ हिन जो फॉर्मेट जेको आहे इहो नज़म जे फॉर्मेट में लिखियलु आहे, इमदाद हुसैनी साहब जो लिखियलु आहे, साइंसी एजाज़ो ईमेल। हाणे इहो हिकिड़ो ख़त आहे, इहो हिकिड़ो ख़त आहे। उनखां अॻिते हलूं था सबक़ु 20, स्काउटिंग एंड गर्ल गाइड। स्काउटिंग एंड गर्ल गाइड बाबा हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु 21 हरणी ऐं ससु बचो, हाणे इहा हिकिड़ी अखाणी आहे। अखाणी छाखे चइबो आहे, अखाणी हुनखे चइबो आहे जंहिंमें किरदार जेके आहिनि सो जानवर हुजनि, हुनमें को न को नसीहत आमेज़ चवणी या नसीहत आमेज़ असांखे मैसेज मिलंदो हुजे, उनखे असां अखाणी चवंदा आहियूं, पर उनमें किरदार जेके आहिनि जानवर हूंदा आहिनि। पर हिन जो फॉर्मेट जेको आहे, जंहिं फॉर्मेट में लिखियलु आहे, चरे पई का हरणी चरागाह में सांढे पे बछड़ो सदा साह में, हाणे सो ॿिन्ही मीम आख़िरी में आयो आहे, ठीकु आहे, हिन ॿिन्ही मीम आख़िरी आहे। वरी ॿियो हिनजो बंदि पढ़ूं था, थधो पाणी गाह सावा सफ़ा, ख़ुशियूं ई ख़ुशियूं ख़ौफ़ ख़तरा न हुआ। हाणे हिन में ॾिसो सफ़ा फा ऐं हा इहे पाण में हमकाफ़िया आहिनि, यानी कि हू में हुआ हमकाफ़िया, हिते हा ऐं फा जेको आहे सो हमकाफ़िया हुआ, ठीकु आहे। असां हिनखे छा चवंदा आहियूं, हिनखे असां चवंदा आहियूं मसनवी, ठीकु आहे, हीअ मसनवी जे फॉर्मेट में लिखी वेंदी आहे। हमेशह कहाणियूं किसा ऐं सफ़रनामा कहिड़ी शाइरी जे मसनवी सिंफ़ में लिखिया वेंदा आहिनि। शहरी रज़ाकार, इहो हिकिड़ो मज़मून आहे, सबक़ु 22 हिकिड़ो मज़मून आहे, ठीकु आहे। उनखां पोइ असां अचूं था सबक़ु 23, धंधनि जी अहमियत, इहो बि हिकिड़ो मज़मून आहे। अॻिते था वञूं असां सबक़ु 24, सुर सारंग, इहो शाब्दलती भिटाई में लिखियलु आहे, इहो हिनजो फॉर्मेट बेत वारो आहे, हिनजो फॉर्मेट बेत वारो, दो सुंगो, हीउ तारीख़ी मज़मून आहे, ठीकु आहे, तारीख़ी जे हवाले सां आहे, पर कंहिं शख़्स जे बारे में आहे त असां हिनखे छा लिखंदा आहियूं, हीउ हिकिड़ो सवाने उमिरि आहे, ठीकु आहे। तिमिर जा बेला, इहो हिकिड़ो मज़मून आहे। लूण जी आतम कहाणी, हिन में सिधो सिधो ॿुधाए थो, आतम कहाणी माना जेको पाण माण्हू लिखे, आतम कहाणी ऑटोबायोग्राफी, आतम कहाणी आहे। सबक़ु 27, हाणे सबक़ु इहे बाबा तव्हांजे हिन जेको सिलेबस हो जेको मुकमल थियो सिंधी पंजो किताब जो। हाणे को तव्हांजो सवाल हुजे त मूंखे ग्रुप ते काइंडली सवाल कयो, त जीअं आउं तव्हांखे हुनजो जवाबु ॾेई सघां। थैंक यू।